सही असांजे इलाके में चोरी ज़्यादा थींदी आहे। चोरन का हिफ़ाज़त जे लाइ का दुआ, वज़ीफ़ो या तरीक़ो ॿुधायो। कंहिं भी अमल जे लाइ वज़ीफ़ो या दुआ तॾहिं असर कंदी आहे जॾहिं माण्हू असबाब इख्तियार कंदो, को सबब इख्तियार कंदो। कंहिं माण्हू खे औलाद जी ज़रूरत आहे, घर वेही दुआ घुरे औलाद न थींदी, उन जे लाइ सबब इख्तियार करणो पवंदो, शादी करणी पवंदी, पोइ अल्लाह खां दुआ घुरे। इन्ही तरीक़े सां जंहिं शख़्स खे चोरी थियण जो भउ आहे उहो हिफ़ाज़त जे लाइ आयतुल कुर्सी पढ़े, पर पहिरियों असबाब इख्तियार करे। हिफ़ाज़त जे लाइ असबाब इख्तियार करे। मसलन घर जी हिफ़ाज़त जे लाइ कुतो धारणो जाइज़ आहे। शहर में आहे त CCTV कैमरा हणाइणो जाइज़ आहे हिफ़ाज़त जे लाइ। जानवरनि जी हिफ़ाज़त जे लाइ कुतो धारणो इहो बि जाइज़ आहे। सिर्फ़ आयतुल कुर्सी पढ़ंदो, असबाब इख्तियार कोई भी न कंदो त पोइ दुआ या वज़ीफ़ो असर न कंदो। हिकिड़ी मजलिस में हिकिड़े शख़्स इहो सवाल कयो हुयो त असांजे ॻोठ में चोरी थींदी रहंदी आहे अक्सर, इन जे लाइ का आयत या को वज़ीफ़ो का दुआ ॿुधायो। त मां उनखे इहा आयतुल कुर्सी ॿुधाई त राति जो आयतुल कुर्सी पढ़ी करे सुम्हंदो कर। त उन मजलिस में मौजूद हिकिड़े शख़्स चयो तो मौलवी साहब तहां आयतुल कुर्सी त ॿुधाई आहे, हे पढ़ी भी सुम्हे, पर निभागा जेके चोरी करणींदा आहिनि उन्हनि खे कहिड़ी ख़बर त अॻिलो आयतुल कुर्सी पढ़ी सुम्हियो आहे। उहे त चोरी कंदा, उहे त जाहिल जट माण्हू आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे आयतुल कुर्सी अचे हा त चोरी छो करे न? त इन करे आयतुल कुर्सी भी पढ़ो, इन सां गॾोगॾु असबाब इख्तियार भी कयो।